भिटशा में खबर ईंदा हलो त भिटशा में क़दीमी याकूब शहीद क़ब्रिस्तान में कब्ज़े बाबति शेरिन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जाइज़िया जिन भी कई है उहे बि संदसि जेको सो भिटाई जो ही फ़क़ीर आहे मोहब्बत करण वारो भिटाई जो सफ़ा मांगे शहीद भी थियल आहे। इहा जेका हींअर जेका ॻाल्हि हले पई ऐं ॾिठो अथऊं त जेको सो दीवारूं आयूं पियूं आहिनि जेको सो थी पियो आहे इहो दरअसल इन जॻह ते शहीद फ़क़ीर जा फ़क़ीरनि जा गोदड़ियूं शहीद फ़क़ीर जे जेके माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ उन्हनि जो सामान उते ही रखिबो आहे। हर न्याज़ नज़र जो सामान उते रखिबो आहे। रागाई फ़क़ीरनि जूं गोदड़ियूं उते रखिबियूं आहिनि। दंबूरा बि उते ही रखिबा आहिनि। असांखे तमामु ॾुख थियो आहे त उन्हनि जे संदई ख़ानदान जे माण्हुनि हेतिरा साल गुज़रिया आहिनि केतिरा साल गुज़रिया आहिनि कंहिं हिन शइ जी चुरांद कान कई आहे। ऐं इहा शइ शहीद जी आहे। शहीद जी आहे। असीं नंढड़ा आहियूं नंढड़े हूंदे खां वठी असांजे वॾनि खां वठी शहीद खे 200 साल खनि थी विया आहिनि। उन खां पोइ हाणे वरी जेको जो असांजो सर्वी नंबर आहे। अरे बाबा सर्वी नंबर त शहीद जो आहे सॼो। सभु शहीद जे सर्वी नंबरनि में माण्हू बि वेठा आहिनि उहे बि घर बि करे वेठा आहिनि पर हीअ त सख़्तु नाजाइज़ी आहे जेको हुनजो नंगर खानो आहे। मुक़ाम जो शहीद याकूब शहीद मुक़ाम जो है क़दीमी है जो इन में कई ज़ातियों कई फैमिलियों कई ज़ातियों में दफ़न मफ़तून आने ये शहर जो के हक़ है त पंहिंजी हिफ़ाज़त पाण कर ही जो वाक़ियो थियो है सो 3 ॾींहं खां थियो ज़ाहिर तो उन्होंने कब्ज़ो किया है जो पाण खे क्लियर करण लाइ ॿियूं हथूं पिया ॾेखारीनि जो साईं कथा साईं एकड़ ॿुधाया त 35 एकड़ मुक़ाम जा बाक़ी 3 एकड़ जेके हिननि जो आहे इहो क्लियर पियो आहे। ये SC के हुअणु खपे पाण इन मामले के हल करण जे लाइ या माप कराए या शहरी मसइलो जल्दी हल करे। नगरी आहे चरपट राज आहे। पहिरीं असांजे स्कूलनि ते हिते भिटशा में कब्ज़ो थियो पोइ झीलनि ते थियो हाणे वरी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो आहे। वाघू हिते लथा आहिनि। इंतिज़ामिया खे असांजी इहा ई गुज़ारिश आहे त बराए महिरबानी क़ब्रिस्तान ते जेको हिननि कब्ज़ो कयो आहे हिननि खे रोकियो वञे। ऐं कल्ह वरी नओं वाक़ियो यारो फ़क़ीर में बि कब्ज़े करण जी जेका साज़िशूं आहिनि उहो बि जारी आहे। अगरि याकूब शहीद ते जेको कब्ज़ो आहे असां हिननि खे रोकींदासीं त इंशाअल्लाह हुननि खे बि रोकींदासीं। ऐं भिटशा जी मौज़ी शख़्सियत आहिनि जेका ही कब्ज़ो पिया कनि सुठो अमल कोन्हे। हर कंहिंखे हिते ई वञिणो आहे सभिनि जो मक़ाम हिते ई आहे त असां आला काम खे इहे गुज़ारिश कंदासीं त जल्द सां जल्द कब्ज़ो ख़तमु कराए ऐं फौरी हिननि खे गिरफ़्तार कयो। त शहर जा जेके चङा आहिनि इन्हनि शहरनि खे चङनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी अव्हां जो कमु आहे त शहर जे अंदरि जेके बि नाजाइज़ कब्ज़ा थिया आहिनि अव्हां हिकु थी करे गॾिजी करे उन्हनि कब्ज़नि खे ख़ाली करायो न कि अव्हां बि कब्ज़ा माफ़िया जो जेको आहे साथ ॾियो। हाणे तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त याकूब शहीद क़ब्रिस्तान आहे केॾी महिल उन में गंदो पाणी छॾियो थो वञे मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी कई वञे केॾी महिल का धूरुनि ते कब्ज़ो थी करे दिलि आज़ारी थी कई वञे। कुझु पहिरीं टाइम ते पहिरीं बि तव्हां ॾिठो त याकूब शहीद जे अंदरि कंहिं धूर कब्ज़ो करण जो कोशिशि कयो लेकिन अवाम सॼी शहर जी अवाम गॾु थी करे उन कब्ज़े खाली करायो। हाणे वरी याकूब शहीद क़ब्रिस्तान ते कब्ज़ो करण जी कोशिशि पई थिए। असां आला हुकाम का IG साहब का SSP मटियारी का DIG साहब का DC कमिश्नर का असां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी इन मामले जी साफ़ शफ़ाफ इन्वेस्टिगेशन कई वञे ऐं याकूब शहीद क़ब्रिस्तान जो तक़द्दुस जेको आहे उहो बहाल कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।